नाज़िनवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा लुत्फ़ सां गॾु वेझो चोटियारियूं थाणे जी हद में जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो फायरिंग, 3 ॼणा क़तल, 6 खां वधीक ज़ख़्मी। ॻोठ पुनल में ज़मीन जी मालकीता जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो। धुरनि जे हिक ॿिए मथां फायरिंग जे नतीजे में मुश्ताक जुणेजो, अली बख्श ऐं अब्दुल रसूल जुणेजो क़तल। फायरिंग में 6 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में नवीद अली, गुलाम आशिक ऐं ॿिया शामिल। सांगड़ अस्पताल मुंतकिल। नाज़िन हिकु दफ़ो ॿीहर अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा लुत्फ़ सां गॾु वेझो चोटियारियूं थाणे जी हद में जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो फायरिंग, 3 ॼणा क़तल, 6 खां वधीक ज़ख़्मी। ॻोठ पुनल में ज़मीन जी मालकीता जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो। धुरनि जी हिक ॿिए मथां फायरिंग जे नतीजे में मुश्ताक जुणेजो, अली बख्श ऐं अब्दुल रसूल जुणेजो क़तल। फायरिंग में 6 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में नवीद अली, गुलाम आशिक ऐं ॿिया शामिल। सांगड़ अस्पताल मुंतकिल। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।